मटियारी ज़िले जी यूनियन काउंसिल फ़कीरनू होथियाणी जे ॻोठ मोहम्मद अली संग्रासी में ग़रीबनि जा कखावा कच्चा घर किरण शुरू। एक बेवा औरत समेत ग़रीब माण्हुनि जा कच्चा पक्का घर, कोट घरनि जूं छितियूं ऐं भितियूं किरी पयूं। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जीअं त तव्हांखे आगाही ॾींदा हलूं त मटियारी ज़िले जे यूनियन काउंसिल फ़कीर होथियाणीअ जो ॻोठ मोहम्मद अली संग्रासी में ग़रीबनि जा कखावा कच्चा घर किरण शुरू थी विया आहिनि। हिक बेवा औरत समेत ग़रीब माण्हुनि जा कच्चा पक्का घर, कोट घरनि जूं छितियूं भितियूं किरी रहियूं आहिनि। इंतिज़ामिया संदन का बि वाह न कई आहे। खंडू रोड स्टाफ वेझो ॻोठ मोहम्मद अली संग्रासी में छुट्टो फ़कीर संग्रासी, रसूलो काको, मिठू काको, पांदी रोड़ियो, शबीर संग्रासी, रमज़ान राजड़, नबी बख्श संग्रासी, नवाज़ अली काको, महमूद संग्रासी, हीरो भील, चेलो भील ऐं ॿियनि ग़रीबनि जा कखावा कच्चा घर किरी पिया आहिनि। जॾहिं त हिक बेवा औरत समेत ग़रीब माण्हुनि जा कच्चा पक्का घर, कोट घरनि जूं छितियूं ऐं भितियूं किरण शुरू थी वियूं। मटियारी ज़िले इंतिज़ामिया ऐं वस वारनि खे अपील था करियूं त असांजी सार संभाल लधी वञे। जी महिरबानी फिदा तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।